खैरपुर नाथन शाह क्रिकेट क्लब पारां सिंध जे 7 ज़िलनि सां गॾु खैरपुर मीरस जामछोरो हैदराबाद ऐं ॿियनि ज़िलनि जे टीमुनि विच में टेप बॉल टूर्नामेंट डिग्री कॉलेज ग्राउंड ते कराई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे नामवर रांदीगरनि वसीम अपू, जावा, शहबान, मुख्तियार, साजिद पप्पा, अकील खंड, नादर मशोरी, जावेद खंड ऐं ॿियनि जी टीमुनि हिसो वरितो। टूर्नामेंट जो फाइनल जामछोरो ऐं हैदराबाद ज़िलनि जे टीमुनि विच में थियो, जंहिंमें हैदराबाद जी टीम कामयाबी माणी। मुख़्तलिफ़ ज़िलनि खां शरीक थींदड़ रांदीगरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त केन छा जे तालके सतह जे शहर में अहिड़ी टूर्नामेंट कराइण फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सिंध लेवल ते इवेंट आहे, ही जिन में 7 ज़िलनि हिसो वरितो आहे, जंहिंमें सांगड़ आहे, जामछोरो आहे, हैदराबाद आहे, दादू आहे ऐं लाड़काणे जी टीमूं हुयूं ऐं तमामु घणो टैलेंट आहे असां सिंध में, पर उनखे बि नज़रअंदाज़ कयो थो वञे। तमामु बहितरीनु इवेंट हो। अहिड़ा इवेंट थींदा रहनि छो जो सिंध जो टैलेंट नज़र ईंदो आहे। रांदीगरनि जो चवणु त सिंध में तमामु घणो क्रिकेट जो टैलेंट आहे, पर सरकारी सतह ते का बि सरपरस्ती न आहे। ही बि नौजवान टेनिस में खेॾनि था पिया, पंहिंजी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि खे चांस ॾिनी वञे त सिंध लेवल जे लाइ बि बहितरु हूंदो। हिकु सूबे खे हालाए न कि पंजाब या KPK खे, सिंध में बि तमामु सुठो टैलेंट आहे, उनखे बि प्रोमोट कयो वञे। बहितरीनु क्रिकेट आहे, पर ग्राउंड में थोड़ा मसला आहिनि। ग्राउंड में पाणी आहे, गाह निकितो पिया, उन करे थोड़ी गेम घटि थी थिए। सिंध सरकार ख़ासि तौर ऐं रांदियुनि जे सूबाई वज़ीर खे घुर्जे त सिंध जे तालके हेडक्वार्टर शहरनि में क्रिकेट जा मैदान तामीर कराए त जीअं सेहतमंद मुआशरे सां गॾु नौजवान मेहनती रांदीगर मुल्की टीम में बि हिसो वठण जे क़ाबिल थी सघनि। कैमरामैन ख़ालिद चन्ने सां गॾु अकील सुमरो, सिंध TV न्यूज़, खैरपुर नाथन शाह।